लाड़काणो इरफान अली खखराणी जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काणो ब्रेकिंग न्यूज़ लाड़काणे हैदरी थाणे जी हद में फुर जे मज़ाहमत ते नौजवान अहमद अली भट्टीअ खां मोटरसाइकिल फुर करे संदसि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। लाड़काणे शहर में बदअमनी ख़िलाफ़ SSP चौक ते सिविल सोसाइटी ऐं वकीलनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। लाड़काणे पुलिस नौजवान अहमद अली भट्टीअ जे खून जो पलांद करे छॾियो। मुबैना मुक़ाबले में ॾोहारी आशिक़ भुट्टो मारिजी वियो। SSP अहमद फैसल चौधरी मूजिब हैदरी थाणे जी हद जमाली लाड़ूअ वटि पुलिस जे ॾोहारियुनि सां मुक़ाबले में ॾोहारी आशिक़ भुट्टो मारिजी वियो ऐं जेको कुझु ॾींहं अॻु फुर दौरान नौजवान अहमद अली भट्टीअ खे क़तल करण वारे वाक़े में मुलविस हुयो। क़तल थियल नौजवान अहमद अली भट्टीअ जे मोटरसाइकिल बरामद SSP लाड़काणो ऐं लाड़काणे जी पुलिस ॿुधाए पई त ॾोहारी मुक़ाबले में मारिजी वियल आशिक़ भुट्टो साथीन सां गॾिजी अहमद अली भट्टे खां मोटरसाइकिल फुर करे खेसि क़तल कयो हो। मारिजी वियल ॾोहारी जो क्रिमिनल रिकॉर्ड बि मौजूदु आहे।